हाण तबियत कीअं आहे? अदा पीरल अलाए शुक्र आहे हाणे तबियत सही आहे। पीरल यो रुस्तम खान ठीक न आहे कयो। रुस्तम खान असांजी ज़मीन ते कब्ज़ो करे वञिया पर मुंहिंजे भाउ खे धक्का न हणना। मूंखे दुख इहो न आहे त मूंखे कुटे विया, पर मूंखे दुख इहो आहे त ट्रैक्टर बंदि कराए विया। अदा इरफान हाणे सभ खां पहिरियां हिन दिलशाद ऐं इरशाद जूं टंगूं भंजंदासूं, उन खां पोइ पंहिंजी ज़मीन में ट्रैक्टर वेंदो। मस्तान तकड़ न कर, सब्र कर। अगराई जेको करे सो खटा खाए, अगराई भी उनकी है, खटा भी वही खाईंदा। अमी मामले का अजायो वधायो न। पीरल हू मुंहिंजे भाउ खे मारे चुका आहिनि, अञा बि तूं चवीं थो असीं मामले खे न वधायूं। मस्ताना झेड़ो करण चङी ॻाल्हि न, झेड़े में घर ऐं ज़मीनूं बर्बाद थी वेंदियूं आहिनि। पीरल झेड़े में हाणे घर उन्हनि जा वीरान थींदा, असांजा न। रुगो अदा इरफान खे ठीक थियण ॾे, पोइ हिन दिलशाद ऐं इरशाद खे हिन पूरे ॻोठ में ढोकाईंदासीं। मस्ताना मूंखे जेको चवणो सो मूं चयो, वधीक अवांजी मर्ज़ी। पीरल तुंहिंजी वॾी महिरबानी सलाह ॾियण लाइ, पर हाणे असांखे केरु रोके नथो सघे। हाणे जंग जी शुरूआत थी चुकी आहे, जंग हुन शुरू कई आहे, ख़त्म असां हाणे कंदासीं। मस्ताना मर्ज़ी जा मालिक आहियो, मां त हाणे हलां थो। अल्लाह हाफ़िज़। कमदार काॾे एॾो तकड़ो तकड़ो पियो वञी? राजन तूं आख़िर मुंहिंजे पोयां हथ तो ई छो पइजी वियो आहीं? कमदार मूं मां तोखे कहिड़ी तकलीफ़ पहुती आहे? आऊं त तुंहिंजो ख़ैर खो आहियां। वारे वा तूं मुंहिंजो वाजो ख़ैर खा वहीं। भाई हथ तो बधाए, मुंहिंजी जान छॾ, तोजी हिन हद ॾोकीअ खां आऊं ईअं सही आहियां। कमदार तोखे आख़िर छा थी वियो आहे, छो पियो छिरक भरी? राजन हे सभु तोजूं भलायूं आहिनि। जॾहिं तोखे मस्ताना वारा ॾिसंदा आहिनि, तूं खणी पुछ कुल्हे ते रखंदो आहीं ऐं हू तुंहिंजे पोयां पइजी वेंदा आहिनि ऐं तोखे सॼे ॻोठ में ढोड़ाईंदा आहिनि। दौड़ंदे दौड़ंदे जीअं ई तुंहिंजी अखि मूं ते पवंदी आहे त ऐं तूं मूं ॾांहुं मुंहुं कंदो आहीं, पोइ पाण निकिरी वेंदो आहीं ऐं विच में खामखा आऊं मोचड़ा खाईंदो आहियां। इन करे अॼु खां पोइ तोजी मुंहिंजी कटी आहे, तोसां भत बिरादरी बंदि। तोजो रस्तो अलॻि, मुंहिंजो रस्तो अलॻि, छो जो हाणे मूं में वधीक भॼण जी पोच न आहे। कमदार सिर्फ़ एतिरी ॻाल्हि? अड़े मस्तान छा कंदो? जॾहिं खां इरफान मोचड़ा खाइदा आहिनि, उन ॾींहं खां वठी मस्तान घर खां ॿाहिरि कोन थो निकिरे। राजन छो तो कूड़ ॻाल्हाईं, मार पवई। अॻु में बि इहे फूकूं ॾेई मूंखे मोचड़ा खारायई। मस्तान वारा वतंदा फकियूं फकींदा, अड़े भोगे छॾींदई। कमदार मस्तान कुझु बि कोन कंदो, तूं हींअर मूंसां गॾिजी हल मस्तान ॾांहुं। राजन छो तो पातरनि खे कूर कूर करी? मस्तान अॻ में ई छितो छो वेठो आहे? शींहुं ख़ामोश आहे त इन जो मतिलबु त हिन खे कंहिं वॾे शिकार जी ॻोल्हा आहे। पर कमदार बसि राजन पंहिंजी अलावाई थई। कमदार कुझु बि कर, पर मां तोखे पादर न खाराया त मुंहिंजो नालो बि रांझन न आहे। ॾिसूं त मूंखां केतिरा ॾींहं थो बची।
हाँ पीरल ॻाल्हि कर, मुंहिंजो दग छो जहिड़ो अथई? इरशाद आऊं हींअर मस्ताना वञण था पियो अचां। पोइ मां छा कयां? इरशाद अवां इरफान खे बेदर्दीअ सां कुटियो आहे। इन में इरफान खे कुझु बि थी पए त पीरल तूं चवण छा थो चाहीं? मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त जेकॾहिं इरफान खे कुझु बि थी पए त अमी ॾचे में अची वञो आहे। रईस पंहिंजी जान छॾाए वेंदो, अमी विच में पिसजी वेंदा। पीरल तूं छा थो चवीं त मस्ताना वारा भोतार जे हुकुम जो इनकार करे सुख सां रही वेंदा? कॾहिं बि न। बाक़ी रही ॻाल्हि भोतार जी, त भोतार असां ते हद खां वधीक इतबार कंदो आहे। उहो असां मां ईअं हथ कीअं कढंदो? इरशाद जेसिताईं अवां में भोतार जो मतिलबु हूंदो तेसिताईं अवां जे मथां हथु रखियो ईंदो। मतिलबु निकितो त टक जेतिरी इज़त बि कोन रहंदव। उन करे मस्ताना वारा ऐं अमी पाण में वेझा माट आहियो। हिक ॿिए सां नफ़रतूं छो था करियो? पीरल इहे बकवास नसीहतूं पंहिंजो पाण वटि रख। इरशाद आऊं जेको चवां पियो उन में तव्हांजी भलाई आहे। मस्ताना जे अखियुनि में मूं रतु ॾिठो आहे, उन में रहम जी उमेद न रखो। जॾहिं मस्तान मूंखे मारियो न, तॾहिं तूं विच में बचाइण न अचिजांइ। वॾो आयो आहे नसीहतूं करण वारो, परे थी खामखा वक़्तु बर्बाद करे छॾी। चवंदा त लॻे त कल्ह पवई। इरशाद जॾहिं हद भॼंदई तॾहिं पुछण ईंदो मां। साईं काफ़ी ॾींहं थिया मुंहिंजी गाॾी वापसि तव्हां कोन कराई। जवान तूं फिकर न कर, तुंहिंजी गाॾीअ खे वापसि कराइण जे लाइ कोशिशूं लॻियूं पियूं। साईं पोइ कॾहिं गाॾी वापसि थींदी? मूं पंहिंजनि हमराहनि खे इन कम ते लॻाए छॾियो। इंशाअल्लाह तुंहिंजी गाॾी जल्दी मिली वेंदी। साईं मां ग़रीब माण्हू, मुंहिंजो धंधो ई शहर में इन गाॾीअ ते। साईं इन करे मुंहिंजी गाॾी जल्दी मिली वेंदी त महिरबानी तव्हांजी थींदी। तोखे त मूं चयो न त गाॾी तोखे जल्दी मिली वेंदी। जेकॾहिं तोखे गाॾीअ जी ज़रूरत आहे त तोखे गाॾी मां ॾियां थो। साईं तव्हांजी वॾी महिरबानी। साईं मां सब्र थो करियां, मूंखे 2-3 ॾींहं में गाॾी वापसि कजो। फिलहाल तूं वञी पंहिंजो रोज़गार कर, गाॾी तोखे जल्दी मिली वेंदी। ठीकु आहे साईं, हाणे मूंखे इजाज़त। तोखे इजाज़त आहे, तूं हाणे भले हली वञ। अदा वॾा मूंखां हाणे हिकु ॾींहुं बि इंतज़ारु कोन थो थिए जेसि ताईं आऊं पलांद में रुस्तम खान जे माण्हुनि खे न लेटाईंदुसि तेसि ताईं मुंहिंजे दिलि खे सुकून कोन मिलंदो। मज़रत तकड़ न कर, सब्र कर। आबुद खोड़ हथ कयो आहे, पर फ़िलहाल मुंहिंजे दिमाग़ में हिकु ॿी तरकीब आई आहे। अदा वॾा कहिड़ी तरकीब? मज़रत 3 ॾींहं पहिरियां जेको पंहिंजे मथां हमिलो थियो हो, उन हमले जा मुख्य जवाबदार रुस्तम खान न पर पीरल पेरेवाडी आहे। रुस्तम खान जा माण्हू नजूमी त कोन हुया जो उन्हनि खे पंहिंजे ठिकाने जी ख़बर पइजी वई। इहो सॼो कमु पीरल जो आहे, जंहिं मोटरसाइकिल जे टायर जे निशान ते रुस्तम खान जे माण्हुनि खे वठी पंहिंजे मथां अची बीहारियो। उहो त सुठो थियो जो तूं सुजाॻ हुएं, रुस्तम खान जे माण्हुनि खे ॾिसी वरितई, न त रुस्तम खान जा माण्हू पाण ॿिन्ही खे पूरो करे छॾींदा। त पोइ पीरल जे बारे में छा सोचियो अथई? सोचण हाणे छाजो, पीरल खे खंभे खणणो ई पवंदो। इहो कमु ॾींहं 2 में करणो आहे। पीरल खे रुस्तम खान जे ॻोठ मां खंभे खणणु एतिरो आसान कोन हूंदो। उन करे सभ खां पहिरीं हिकु ॻोठ में जासूस छॾींदासीं जेको समूरी जांच करे ईंदो त पीरल काथे वेह थो, काथे हले थो ऐं काथे हुनजो घर आहे। सिर्फ़ु हिकु चकर पीरल खे खणी अची त पोइ ॿुधाईंदासीं पीरल खे त सुल्तान जी सट चङा भला बि कोन पचाए सघिया त इहो पेरेवाडी कहिड़े बाग़ जी मूरी आहे। ठीकु आहे अदा, पोइ जेका तुंहिंजी मर्ज़ी।
कमदार दे हाल घटन ॾींहं खां वठी जेको घुमाई ख़ैर त आहे। भोतार साईं मस्तान त असल साव सुकाए छॾियो आहे। असल ज़मीन ते हलण बि नथो ॾे। कमदार करीम मस्तान केरु थींदो आहे तोखे रोकण वारो? भोतार साईं इर्शद वारन जीअं ई इरफान जी धुलाई कई आहे उन ॾींहं खां वठी मस्तान छितोजी पियो आहे। इर्शद ऐं अवां सां पुॼो नथो सघे। बदिले में मूंखे सॼे ॻोठ में तो डोड़ाए। उहे त मुंहिंजा भाग भला हुया जो मां हुमत करे पंहिंजनि पेरनि ते ज़ोर भरियो। कमदार इन जो मतिलब त मस्तान अञा बि सुधरियो कोन्हे। भोतार साईं सुधरण त घोरियो वेतर छितोजी पियो फते तो ग़रीबनि मिसकीननि में वात विझंदो। कमदार वरी कंहिंसां मामारी कयई? भोतार साईं बि कंहिंजी फिटी आहे। मस्तान जे पातरनि वारे खाते में सिर्फ़ मुंहिंजो ऐं रांझन जो नालो आहे। कमदार फिक्र ई न कर, इन मस्तान खे गोॾनि भर मां ई खोड़ींदुसि। भोतार सिर्फ़ हिकु चकर मस्तान खे ॿधी मुंहिंजे साम्हूं फिटो कयो त मस्तान जा मां पासा सेकिया कढां समूरू कसरूं। कमदार तूं दिलि न ला, मस्तान काॾे वेंदो? हिन ई ॻोठ में रहंदो न। रईस मस्तान जो उहो असर करणो आहे जो पूरो ॻोठ ॾिसी इबरत वठे। अॻिते लाइ तव्हां सां बग़ावत करण लाइ केर बि इरादो कोन कंदो। भोतार ॿुधण में ॻाल्हि आई आहे त मस्तान ॿीहर ज़मीन ते ट्रैक्टर तो हलाए। कमदार तूं हींअर ई वञ मस्तान जे ड्राइवर खे वठी आ। भोतार मस्तान जे ड्राइवर मूं अकेले थी कोन ईंदो। ठीकु आहे कमदार, पोइ सागर खे साण करियो वञ। भोतार साईं मां हींअर ई तो अचो वञा। अदा इरफान हाणे तबियत कीअं आहे तुंहिंजी? अदा वॾा अॼु तबियत काफ़ी बहितर आहे। जेकॾहिं मुंहिंजो को ज़मीन ते कमु हुजे त ॿुधायो। न इरफान अॼु सिर्फ़ु 1 कलाक जो पाणी आहे सो मां कढी ईंदुसि, तूं वेही आराम कर। अदा वॾा मूंखे घर में सुख कोन थो अचे, थोरो होटल जा चक्कर लॻायो अचां थो। इरफान जेकर तोखे घर में सुख नथो अचे त मूंसां गॾु ज़मीन ते हल, भई कचारी बि कंदासीं ऐं थोरो नओं पुराणो बि थी वेंदे। न अदा वॾा काफ़ी ॾींहं थी विया आहिनि होटल ते चक्कर ई न लॻो। इरफान जेकर नथो मुड़ी त वञी होटल तां चकर लॻाए अच, वरी वञी इर्शाद वारनि वटां लिंग आढाए अच। अदा वॾा दुआ कर त उहे मूंखे मिली वञनि, पोइ ॾिसजांइ त केरु तो कंहिंजा लिंग आढे। चङो चङो चकर लॻाए अच, जेकर इर्शाद वारा मिली वञनि न त अकेले न विढ़जां, मूंखे इत्तला ज़रूर कजां। ठीकु आहे अदा। चङो हला भाई। कॾहिं मूं सां कदो ॻाल्हि अहिड़ी कॾहिं मूं सां कदो ॻाल्हि अहिड़ी एॾा ॾाढन करे। कमदार ख़ैर दे ठहंदो थो अचे। ड्राइवर घणो ठापो करण जी ज़रूरत न आहे। भोतार घुरायो अथई हल। कमदार भोतार मूंखे छो घुरायो? ड्राइवर ॾिस अजाई ड्रेग न कर, जेको कुझु चवणो अथई ओता ते हली भोतार ना पुछजां। भोतार समूरनि सवालनि जा जवाब तोखे ॾेई छॾींदो। कमदार मूंखे भोतार जो मींहुं छुइयो न छा जो मां तव्हां सां ज़ोरी हलां? अरे बकवास बंद कर, न त ज़बान कटे छॾींदोमांइ। अरे पंहिंजी हाथी ॾिठी अथई, तूं छोड़ींदे मींहुं? हा सागर तूं केरु थींदो आहे ज़बान कटण वारो? वॾेरे जी गाड़ी बुड़ते त उॾाम न। लते जा भूत ॻाल्हि सी कोन मञींदा। कमदार ही इज़त सी कोन हलंदो, हिनखे गियले हलणो पवंदो। सागर पोइ सोची छातो करीस पूरो। कमदार
तूं चवी आहे मां घटि कयां हर कल मूं सागर तो में दम आए तो हला गोली बाकी सिर्फ भोतारा घुरायो है तो मां हलाण लाइ तयार आहियां। सागर हथा रेट कर ड्राइवर आगम थी कमदार मां अॻियां छो हलां मां को वॾे रहियो हारी आहियां छा? ड्राइवर पोए पुठियां ई हल। हलो मूंखे हिकु ॻाल्हि सम्झ में नथी अचे त इर्शाद वारा रुस्तम खान जे चवण ते ॾचनि में त हथ विझनि था पर जॾहिं मुसीबत पंहिंजे सिरनि ते अचनि थी न ॾिस कीअं पोयां पैर कनि था। अदा जेकॾहिं इहो सिलसिलो हलियो न बचंदा के चाह त खणी आ अञा खीर ई कोन आयो खीर अॼु मां चाह पीआरियां थो। ए यार बचंदा तो मारे छॾियो होटल तो वारी त सदा ई खीर आहे ई कोन। उस्ताद दे हलावाल रांझनि जेको पुछे उस्ताद मूं ॿुधो आहे त रईस रुस्तम खान तोखे उता कते घुराए तुंहिंजी बेइज्जती कई आहे। उतार साईं लॻे थो त इरफान खे असांजे धकनि असर कोन कयो अॼु मस्तान ॿई मुंहिंजो दग झले पी रहिया इहे त हुन जा भाग भला जो मुंहिंजे हथ में अचार कोन हो न त ॿिन्ही खे पूरो कयां। रुगो दुश्मनी धारे ये दुनिया इंसान के मारे रुगो